नासी खैरपुर नाथन शाह में ॿोॾि जे पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। तफ़सील असलम शेख जी हिन रिपोर्ट में। शहरी बेयारो मददगार बणियल वेठल आहिनि, जिन जी सार संभालण वारो केर ई कोन्हे को, ऐं प्राइवेट ॿेड़ियुनि जे ॻाटे टोड़ किराए हुजण जे करे हिते माण्हू पंहिंजी ज़िंदगी हारे वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ शहर खैरपुर नाथन शाह जी समाजी सहाफ़ी भाऊ आबिद हुसैन बबर मूंसां गॾु मौजूदु आहे। अचो त उन खां पुछंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। तव्हांजे अखियुनि जे अॻियां पूरो खैरपुर नाथन शाह तालको जेको 6.5 लख खां 7 लख आबादी रखंदड़ हुयो, 1,30,000 जेका सिटी जी आबादी आहे, उहा बिल्कुलु परेशान ऐं बेयार मददगार हुई। चारई तरफ़ 10 खां 15 फुट पाणी आहे ऐं अहिड़ी ख़तरनाक एमरजेंसी जे दौरान, छो त असां 2010 जेका महाॿोॾि हुई उनखे बि झेलियो आहे, उनखे नज़र में रखंदे जेॾी महिल असां पंहिंजा ॿार बचड़ा हिते जेॾी महिल खंडु लॻा, पाणी असांजे दरनि ऐं घरनि ताईं पहुतो, त सभ खां पहिरियां मूंखे ख़्यालु आयो त वॾे मां वॾी कोशिशि असां इहा कयूं त माण्हू जेके वीचारा एमरजेंसी में फासी पिया आहिनि, पाणी एॾो तकिड़ो असांजे घरनि ऐं दरनि ताईं काइजी पियो आहे, पूरो तालको मुतासिर थियो आहे। सभ खां पहिरियां असां इन हिकिड़ी मूंखे सोच आई त पहिरियां असां माण्हुनि खे कढण जो तरीक़ेकार कयूं त उन तरीक़ेकार कढणु आहे छा। जी आहे त जहान आहे, जे अगरि माण्हू सुकी ताईं पहुचंदा, रोड ताईं पहुचंदा, माण्हू किने किने निकिरंदा, ऐं हिते जेके माण्हू फाथल हुया ऐं को बि रेस्क्यू कोन हुयो, जेका सो का बि फर्स्ट एड कोन्हे, इहे माण्हू प्रेशर में ऐं परेशानियुनि में बीमार बि थी पिया आहिनि। हीअ बोट असां पर्सनली वरितल आहे, कुझु दोस्तनि जेके 4-5 दोस्त आहियूं। बाक़ी जेको फ्यूल जो हूंदो आहे डेली बेसिस ते असांजो 15,000 रुपया ख़र्चु आहे पेट्रोल जो। हीअ 40 मेगा हार्स पावर जी जेको इंजण आहे यामाहा जी, ऐं डिस्टेंस बि वॾो आहे। खैरपुर नाथन शाह खां जोईबरा जेको मोहम्मद यूसुफ नाइज ॻोठ आहे, जिते असां माण्हुनि खे रेस्क्यू करे पहुचायूं पिया। 15 खां 16,000 जो असांजो डेली बेसिस ते तेल जो ख़र्चु आहे। असां कंहिं हिकु बि माण्हू खां रुपयो चार्ज कोन था कयूं। ऐं कुझु दोस्त आहिनि, को 2,000 मोकिलींदो आहे, को 500 मोकिलींदो आहे, को 3,000 मोकिलींदो आहे, को 10,000 बि असांजो सरनई वारो दोस्त मोकिलींदो आहे। काफ़ी सारा दोस्त मोकिलनि पिया। तव्हां रेस्क्यू केतिरा माण्हू करे चुका आहियो? असां तक़रीबन 4 ॾींहंनि में 1000 जे लॻभॻि माण्हू रेस्क्यू कया आहिनि। ऐं असां हिकु डेड बॉडी बि जेको सो आलीवाल वारे पासे 2 ॾींहं हुनजो लाश पियल हुयो, असां हिकिड़ी उहा डेड बॉडी बि रिकर करे ईदी वारनि जे हवाले कई। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इंतिज़ामिया हिन शहर खे निंदणकी लावाज़ छॾे वई आहे।